दरिया जे पछाड़ जा तूं हाजी साहब जो माण्हू थी मांगर सां तो मुक़ाबिलो करीं। मांगर आउं त यार ग़रीब माण्हू आहियां, हाजी साहब जे ठीअ ते पियो आहियां, उते मज़ूरी पियो कयां। मुंहिंजो ऐं तुंहिंजो कहिड़ो मुक़ाबिलो? तो राजा हाजी साहब जे हवाले कई ऐं हाजी साहब जे चवण ते तो कारोबार में मूंखे नुक़सान ॾिनो। मुंहिंजी वठेसि, अॼु हुनजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे। ख़ुदा जे वास्ते यार, मां ग़रीब माण्हू आहियां, मूंखे माफ़ु करे छॾियो, मूंखे माफ़ु करे छॾियो। मांगर तोखे ॾुखनि मां आज़ाद करे छॾियो ई ने। भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी, भुख जा वेला दुख जी दिहाड़ी। भगल बुला ओ बुला हाजी साहब हुकुम कयो, अवां मूंखे सदायो। बुला ॾाढो परेशान आहियां, ॾाढो परेशान आहियां। मूंखे तूं का सलाह त ॾे बुला। वरी पूजा चयो हाजी साहब? इन राजा जी दिलि मूंखां खटी थी वई आहे। तोबा साईं तोबा, इहा छोरी मुर्गो जो सिर खणंदी छा? हा बुला, इहो ई त मूंखे डपु थी पियो आहे त किथे निंड सुते हू मुंहिंजो कंध न कपे छॾे। बिल्कुलु साईं बिल्कुलु, हिते अव्हां जो रहणु वाकई मुश्किल थी पियो आहे। सोचां पियो बुला तेने राजा मां हथ कठां। साईं अव्हां जी मर्ज़ी, अव्हां जी इज़त आहे। अहिड़ी इज़त ई घोरी जेका कंध लहे। ईअं सम्झता हूं हिते शिकार करण आयो हुउसि, हिकु आड़ी खे कुई खाई वरी भले पार मोटी हली वेंदुसि। जे इहो मूंखां गुनाह थियो हूंदो भुला त उतो वञी मालिक खां बख़्शिराए छॾींदुसि। साईं अव्हां जी मर्ज़ी, ऐं मर्ज़ी जा मालिक आहियो, इन मसइले ते अव्हां खे कुझु चई नथो सघां। भुला अॼु राति जो ई आउं तोखे राजा जी तलाक जा कागज़ ॾेई छॾींदुसि। सुबुह जो हुनजे हथनि में कागज़ ॾेई हुनखे हितां कढी छॾिजे। वरी ईंदड़ साल नई मौसम में नओं शिकार कंदासीं भुला, नओं शिकार। जी अव्हां जो हुकुम साईं, असीं त हुकुम जा बंदा आहियूं, अमीं जीअं चवंदा ईअं ई कंदासीं। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।